नाज़िन सिंध में मकानी इदारनि जे चूंडियल नुमाइंदनि जो मुद्दो पूरो थियण बाद संदन इस्तेमाल हेठि ईंदड़ 212 गाड़ियूं मुबैना तौर ख़ासि माण्हुनि हवाले थियण जो इंकशाफ थियो आहे। हुन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरान टीवी जो रिपोर्टर सलीम अल्हा। जी सलीम। बाद जेको आहे संदन इस्तेमाल हेठि ईंदड़ 212 करोड़ रुपयनि जूं जेके गाॾियूं आहिनि उहे मुबैना तौर ख़ासि माण्हुनि हवाले थियण जो इंकशाफ थियो आहे। मकानी खाते जे लोकल गवर्नमेंट बोर्ड जे सेक्रेटरी चूंडियल नुमाइंदनि जो मुद्दो पूरो थियण बाद अक्टूबर 2020 में खाते जे रीजनल डायरेक्टरनि खे ख़त लिखी हिदायत कई हुई त चूंडियल नुमाइंदनि जो जेको मुद्दो आहे उहो पूरो थी चुको आहे। इन करे उन्हनि जे इस्तेमाल में ईंदड़ जेके गाॾियूं आहिनि उहे वापसि वठी बोर्ड हवाले कयूं वञनि, जंहिं ते जेको आहे कुझु रीजनल डायरेक्टर लिखत में गाॾियूं वठण खां इनकार कंदे चयो हुयो त हू अगरि गाॾियूं वठनि ऐं उहे गाॾियूं बोर्ड हवाले कनि ऐं बाद में उहे गाॾियूं वापसि न थी सघियूं त उहो इल्ज़ाम संदन मथां आइद थींदो। अहिड़ी मामले खां पोइ बोर्ड इख्तियारियुनि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, ज़िले काउंसिल, म्यूनिसिपल कमेटियुनि ऐं टाउन कमेटियुनि खे डायरेक्ट ख़त लिखी गाॾियूं बोर्ड में जमा कराइण जो हुकुम ॾिनो हुयो। जेके गाॾियूं हुयूं उनमें 24 ज़िले काउंसिल, 8 म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, 146 टाउन कमेटी ऐं 34 म्यूनिसिपल कमेटियुनि खे जेको आहे ख़त लिखी 212 जेके गाॾियूं आहिनि उहे जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो। जंहिं बाद उहे गाॾियूं जमा थियण खां पोइ मुख़्तलिफ़ सेक्शन ऑफिसरनि तोड़े मनपसंदि जेके ऑफिसर आहिनि उन्हनि में मुबैना तौर ते विरहायूं वयूं आहिनि। इहा माज़ी में बि रिवायत रही आहे त समय जेके सरकारी गाॾियूं आहिनि उहे कामोरनि वटि वयूं आहिनि त पोइ वापसि न थियूं आहिनि। ऐं इन हवाले सां असां जेको आहे मकानी खाते जे सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट बोर्ड सां राब्तो करण जी कोशिशि कई पर उन सां राब्तो न थी सघियो आहे। जी तफ़सील ॿुधाइण लाइ सलीम अव्हां जी महिरबानी।